नाज़रीन ख़बर मां ताईं शेयर कई पिया यूसी अमरजी वासी 15 साल नौजवान घरू अणबड़त तां फाओ खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इन हवाले सां तफ़सीलात मालूम कयूं था मियां बख्श जमाली खां। जी मियां बख्श, कहिड़ा तफ़सीलात आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, मां आपको ॿुधाईंदो हलां। यूसी आमुर जी वासी 15 साल नौजवान घरू अणबड़त तां फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ख़बर मूजिब यूसी आमुर जी लग ॻोठ मुराद बख्श बुगटी वासी 15 साल मुनीर अहमद बुगटी घरू अणबड़त तां घर ॿाहिरां वण में रसो ॿधी मुबैना आपघात जी कोशिश कई। जॾहिं त वारसनि पहुची नौजवान जो वण मां टंगियल लाश हेठि लाहे खेनि रूरल हेल्थ सेंटर बांधी खणाए पहुता, जिते डॉक्टर पारां फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। ॿिए पासे फौती नौजवान जे वालिद नवाज़ुद्दीन बुगटी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन सही न हो। अॼु ॻोठ जे छोकरनि सां रांदि कंदे खेनि कावड़ जी फाहो खाई आपघात करे छॾियो आहे। जॾहिं त अहिड़ो इतलाह मिलण ते संदसि घर में कोहराम मची वियो। जी ठीकु आहे मियां बख्श, तफ़सीलात लाइ महिरबानी।